अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊं तमामन सिंधी तव्हांजी ॾिसी रहिया आहे यूट्यूब चैनल सिंधी तमामन। उम्मीद कयां थो तव्हां दोस्त खैरियत सां हूंदा वे। दोस्तों, अॼु जे व्लॉग शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। जेके बि दोस्त मूंखे यूट्यूब चैनल ते पहिरों भेरो ॾिसनि था, सो महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि। जेकॾहिं मुंहिंजी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि अचे थी त पोइ लाइक बि कजो, कमेंट बि कजो ऐं शेयर बि कजो। तो शुरू कयां तो अॼु जी मज़ेदार वीडियो। दोस्तों, मुंहिंजे पोयों तव्हांखे पाणी उएं बि नज़र अची रहियो हूंदो, रस्ते ते पाणी बीठल आहे। अॻु में मां तव्हांखे काफ़ी वीडियोज़ में ॿुधाए चुको आहियां, काफ़ी ॾींहंनि गुज़रण खां बाद में बि रस्ते ते पाणी मौजूदु आहे। अञा ताईं हितां जी आवाम रस्तो त उएं न आहे, वैसे कचो रस्तो आहे, उन पाणी मंझां ई गुज़रे थी। ऐं फसल जा हालात ॾिसी मूंखे दोस्त ॿुधाए पियो त 2 माण्हू फौत थी विया आहिनि। उन्हनि खे हार्ट अटैक थी वियो आहे। हार्ट अटैक यानी दिलि जो दौरो थी वियो। फसल जो हाल ॾिसी करे फसल तमामु बहितरीनु हुया। मुंहिंजो तव्हां वीडियोज़ पोयूं जेके बि आहिनि न, मां तमामु ख़ुशि रहंदो हुयसि। मुंहिंजे अॻी जेके बि वीडियोज़ आयूं नी, उन्हनि में मां तव्हांखे इहो ई ॿुधाईंदो रहियो आहियां। असां वटि फसल जेके नी माशाअल्लाह नी, ऐं असांजा फसल हुया बि तमामु बहितरीनु। हींअर फसलनि जो कहिड़ो हाल थी चुको आहे। ऐं कोशिशि कंदासीं, अगरि कोई माण्हू मिली वियो, को फ़र्द मिली वियो त उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। वैसे हितां जा माण्हू कैमरे जे साम्हूं अचण बि न आहिनि चाहींदा। जेकॾहिं पंहिंजी दिलि चाहियो पोइ कोशिशि कंदासीं। फ़िलहाल मां तव्हांखे हितां जा फसल बरसाति खां पोइ कीअं थी विया नी, छा उहे सड़ी विया नी, या तव्हांजे सम्झण मुताबिक़ मां अॻिन वीडियोज़ में कूड़ ॻाल्हाईंदो रहियो आहियां, या जेका बि अॼु हक़ीक़त आहे मां तव्हांखे लाइव प्रूफ सां हिन वीडियो में ॾेखारींदुमि त वाक़ई यार हारियुनि जो नुक़सानु थियो आहे या न थियो आहे, फसलनि में अञा ताईं पाणी बीठो आहे या न बीठो आहे। मुकमिल तफ़सील हिन वीडियो में। सो उन लाइ मुंहिंजी इस वीडियो खे समूरो ॾिसजो, समूरो वॉच कजो। पोइ मुंहिंजी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि अचे थी त पोइ लाइक बि कजो, कमेंट बि कजो ऐं पंहिंजनि दोस्तनि सां शेयर बि कजो। छाकाणि त हीअ हिकु प्रॉब्लम आहे, तमामु वॾो प्रॉब्लम आहे। उहे दोस्त सम्झी सघनि था जेके इन्हनि ॾुखनि मां, इन्हनि दर्दनि मां निकिता नी, या जेके बि दोस्त जेके बि हारी तबिको आहे, किसान तबिको आहे, उहे सभु दोस्त मुंहिंजी वीडियो ते लाइक बि कनि, कमेंट बि कनि ऐं पंहिंजे एरिया जो बि राय मूंखे पंहिंजी कमेंट में ॾियनि ऐं पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर कनि त यार वाक़ई फसल कीअं सड़ी विया नी, छा फसलनि में पाणी बीठो आहे ऐं केतिरो नुक़सानु थी चुको आहे माण्हुनि जो, ख़र्चा थियल हुया, जेके बि हुया। मुकमिल हिन वीडियो में हीअ आहे फुटी जो फसल। हे ॾिसो था तव्हां, केतिरा त पन मुंझा थी विया नी। ऐं हेठि ॾिसो, हीअ पन बि फुटी हाइड्रा करे वई आहे। हीअ ॾिसो था तव्हां, पन ही जेको आहे न सड़ी चुका नी। हीअ ॾिसो था तव्हां, अॻु में हिन फुटी जी लुक कीअं ईंदी हुई ऐं बरसाति खां पोइ हिन फुटी जी लुक आहे कीअं अचे थी। हीअ ॾिसो था तव्हां, हीअ अन्न खणी वई हुई, हाणे हिनखे त लॻे थो त मूंखे बीमारी बि थी चुकी आहे। हीअ ॾिसो था तव्हां, सड़ी चुका आहिनि जेके बि ॾोॾियूं हुयूं। हीअ ॾिसो, मां तव्हां सां को कूड़ नथो ॻाल्हायां, बल्कि लाइव प्रूफ में तव्हां दोस्तनि खे ॾेखारियां थो। हीअ ॾिसो, हीअ ॾिसो, याने ॻरी चुका आहिनि फसल। हीअ ॾिसो, हीअ काफ़ी छा आहे न मुंझो बीठो आहे। हीअ ॾिसो, हीअ आहे फसल जी बरसाति खां पोइ ॾेख फसल जो। हीअ ॾिसो, पाणी बि बीठो आहे।
तव्हांखे गाह यकीनन नज़र अची रहियो हूंदो फुटीअ में, फुटी जो ई फसल आहे। तव्हांखे सड़ियल बि नज़र अची रहियो हूंदो। केतिरो नुक़सान थी वियो आहे फसल जो, मुकमिल तव्हां दोस्त अंदाज़ो लॻाए सघो था यार वाक़ई नुक़सान थियो आहे। ग़रीब मिसकीन माण्हुनि जो जंहिंजा एतिरा ख़र्चा नी, इहे हाल नी फसल जा। जेके माण्हू रहनि ई फसल जे करे था, ओनली ऑन डिपेंड ई फसल ते कनि था। ही ॾिसो था तव्हां दोस्त, फसल जो हींअर हाल कहिड़ो थी वियो आहे। ही ॾिसो, अञा बि बारिश ॿुधाइनि था। हाणे तव्हां दोस्त दुआ कजो त अॻिना बारिश न थिए, छाकाणि त पहिरियों बि फसल जा ही हाल थी चुका नी। अञा ताईं पाणी बीठो आहे, पाणी बि न सुकियो। जे हींअर बारिश पई न, वैसे हीअ असांखे काठियूं त नज़र अचनि थियूं, कुझु गुल, शुक्र आहे रब जो, वरी बि उहो रब ॾींदो। ही गुल कुझु नज़र अचनि था, ईअं न रब बचाईंदो। बसि मुंहिंजी ज़ुबान जले, छाकाणि त हितां जा मिसकीन माण्हू काॾे वेंदा, जंहिंजो कारोबार इहो आहे, जंहिंजी उथणी वेहणी संगत साथ सां अच वञ, शादी आहे, गमी आहे, मुकमिल इन फसल ते डिपेंड करे थी। हाणे तव्हां दोस्त बि वधीक दुआ कजो, फसल जा कीअं हाल थी विया नी। दोस्तो, हुक्मराननि खे घुर्जे आवाम खे ख़ासि करे हारी तबिके खे रिलीफ मुहैया कनि, हारी तबिके लाइ को अहिड़ो प्रोग्राम मुहैया कनि, छाकाणि त हिन वक़्तु सभ खां वधीक जेको बि नुक़सानु आहे न, हारी तबिके खे ई आहे। ऐं वधि खां वधि, हाणे मां तव्हांखे शुरूआत में ॿुधायमि त ॿिनि माण्हुनि जी हार्ट अटैक थी चुकी आहे। वजह कहिड़ी आहे? उहे ग़रीब माण्हू, मिसकीन माण्हू फसलनि जो ख़र्च जेको आहे व्याज ते खणंदा आहिनि। हितां जा अक्सर माण्हू फसल जो जेको बि ख़र्च आहे उहो व्याज ते खणंदा आहिनि। हाणे मसइलनि शुरूआत थी त पाणी बि कोन आयो हो। पाणी जे लाइ उन्हनि मिसकीन माण्हुनि बोर लॻाराया। उनखां बाद में उन्हनि बोरनि जा ख़र्चा आया, मसलन 50-60 हज़ार रुपए हिकु बोर थिए पियो। हाणे 5-6 महीननि जो ख़र्च तव्हां दोस्त ॻणे सघो था त 5 रुपया 1000 रुपए ते 6 महीननि में तव्हां दोस्त ॻणे सघो था त ही कीअं जहान हले थो ऐं हारियुनि जो केतिरो वधीक नुक़सान थियो आहे। इन जे करे मां हुकूमत खे गुज़ारिश, अपील इहा ई कंदुसि त कुझु हारियुनि जो बि सोचो। मिसकीन माण्हुनि खे अहिड़ा वाक़िया घणा ई पेश ईंदा, अलाह बचाईंदो, अलाह रहम कंदो। थी सघे थो असां सां बि अची सघे थो, छाकाणि त ख़र्चा कयूं था, हेॾा वॾा ख़र्चा नी, वधीक डीज़लनि जा बि हरकायासीं, उहे ख़र्चा धार नी, ऐं बोर लॻारायासीं, उहे ख़र्चा धार नी, ऐं उनखां बाद में बोर लॻण खां बाद में बि ख़र्चो इहो ई आहे। उनजो पेट्रोल, डीज़ल, इहे ख़र्चा जेकॾहिं पाण ॾिसूं न, हारी खे बचत कोन्हे, हारी खे का बि बचत कोन्हे। हारी जे लाइ तमामु घणो नुक़सानु आहे। ऐं तव्हां रब खां दुआ घुरो। पूरे पाकिस्तान में मूंखे ख़बर आहे बारिश थी आहे, पर मुंहिंजी नज़र में सभ खां वधीक जेको बि नुक़सानु थियो आहे सो हारियुनि खे ई थियो आहे। जेकॾहिं मुंहिंजी हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई आहे, जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि खां तव्हां दोस्त इतफ़ाक़ कयो था, पोइ लाइक बि कजो, मुंहिंजी वीडियो ते कमेंट बि कजो ऐं
शेयर भी पंहिंजनि दोस्तनि सां ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल ते वञी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब बि ज़रूरु कजो। अल्लाह हाफ़िज़।